हवाले सां स्टेज ड्रामो पेश कयो वियो आहे। इन हवाले सां पेश आहे ख़ादिम जोड़ी जी रिपोर्ट। नाज़रीन, आर्ट काउंसिल खैपुर में स्टेज ड्रामो टेंट सिटी पेश कयो वियो आहे, जंहिंमें ॿोॾ मुतासिरीन जी अकासी करण सां गॾु केतिरा ई जेके आहिनि उहे मैसेज छॾिया विया आहिनि। अचो त उन हवाले सां हिते जेके जिन किरदार अदा कया आहिनि या जेके महिमान आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधायो। अॼु जे खैरपुर या अॼु जी सिंध सां इलाही रेलिवेंट हुयो ऐं टेंट विलेज नालो बि हुनजो अहिड़ो हुयो कि इलाही माण्हू हुन सां आइडेंटिफाई कनि पिया ऐं सभु जेके बि कैरेक्टर्स हुया उहा अॼु जी खैरपुर हुजे अॼु जी सिंध जा कैरेक्टर्स आहिनि इहे। त इट्स अ लिविंग ड्रामा ऐं ड्रामे जे तहत उन्हनि इलाही सारी शयुनि ते तनक़ीद बि कई ऐं वरी सुलझायो बि मामले खे। त सुठो, तमामु सुठी स्क्रिप्ट हुई ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे कि सिंध में या पाकिस्तान में कल्चर खे प्रमोट करणो आहे। जेको हर ड्रामे में हर शइ जेका आहे साउंड अगरि ठीकु न आहे सॼो ड्रामो वेझी वेंदो, सेट ठीकु न आहे त उन में उहा रौनक न हूंदी। मुंहिंजो हिन ड्रामे में मेन कैरेक्टर हुयो ऐं लैला जो कैरेक्टर हुयो जेका जुमन जी घरवारी आहे। जी हुयो त जिथे ॾुखियायूं ईंदियूं आहिनि त उते उन्हनि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। जेकॾहिं उते असां शान ऐं शुखाई कंदासीं त गुज़र सफ़र कोन थींदो। जीअं ॿिया ग़रीब वेठा हुया असांखे बि उन्हनि सां गॾु गॾु हलणो पवंदो। इन में असां इहो जेको उन्हनि माण्हुनि जो जेके माना सफ़ेद पोश माण्हू ख़ासि तौर ते हिन में जेको पैगाम ॾिनो वियो ऐं उहे माण्हू परदेदार माण्हुनि खे जॾहिं रोडनि रस्तनि ते ईअं खेमनि में वेहणो पियो त उन्हनि जी अज़ियत, उन्हनि जी तकलीफ़ इन में बयानु कई वई। ज़बरदस्त, बिल्कुलु जीअं जेके असांजे सिंध जा मुतासिर जीअं थिया हुया ॿोॾ मुतासिर उहो ई मां हिन ड्रामे में ॾिठो ऐं बिल्कुलु जेका आहे रियलिटी पई लॻे जीअं हक़ीक़त में। मैसेज इहो ई आहे त जेके अहिड़ा वेचारा ॿोॾ मुतासिर जेके आहिनि सो उन्हनि खे बजाए जो ईअं जीअं राशन जे पोयां भॼनि था पंहिंजी महिनत कनि त उहो वधीक बहितर आहे। टेंट सिटी हिकिड़ो कामयाबु ड्रामो साबित थियो ऐं मुंहिंजो किरदारु हुन में मेन कैरेक्टर हुयो माना चाचे जुमन जो पोड़े जो किरदारु हुयो जेको बाज़मीर आहे, बा किरदारु आहे। हू नथो चाहे त सिंध में जेका आहे सो अहिड़ियूं हालतूं पैदा थियनि जंहिंजे करे असीं हक़ीर थियनि या जेका आहे सो क़ौम बदनाम थिए। कैमरामैन आफ्ताब बलो सां गॾु ख़ादिम जोड़ी जो KTN न्यूज़ खैरपुर।